हाणे अपडेट कयां पिया ठुल मां फैज़ सुंदरो जी रिपोर्ट मुताबिक़ त ठुल जी बी सेक्शन थाणे जी हद जोंगल भरिसां पौड़नि जे ज़मीन ते बीठल फसल जे बेल तां बंगुलाणी बिरादरी ऐं पौड़ बिरादरी जे ॿिनि में झेड़ो थी पियो। बंगुलाणी बिरादरी जे माण्हुनि सेंदल बंगुलाणी, अली शेर बंगुलाणी, हामिद बंगुलाणी, कमरदीन बंगुलाणी ऐं ॿियनि लठियूं ॻोठ शेर मोहम्मद पौड़ जे रवासिन टिनि पोरेतन अब्दुल सुबान पौड़, अब्दुल कयूम पौड़ ऐं मखणू पौड़ खे सख़्तु ज़ख़्मी करे विधो। हद जी पुलिस पहुची लेटर ॾेई ज़ख़्मियुनि खे इलाज लाइ अस्पताल मुंतक़िल कयो आहे। राब्ते करण ते अब्दुल्ला पौड़ सहाफ़ियुनि खे ॿुधायो त असांजा माण्हू नुआणी क़ब्रिस्तान वटि ज़मीन ते कमु करे रहिया त जवाबदार कमरदीन बंगुलाणी पंहिंजे माण्हुनि सेंदल बंगुलाणी, अली शेर, हामिद बंगुलाणी ऐं ॿियनि खे साण करे पोरेतन मथां हमिलो करे पौड़ बिरादरी जे टिनि ॼणनि सुबान पौड़, अब्दुल कयूम ऐं मखणू पौड़ खे लठियूं हणी सख़्तु ज़ख़्मी करे छॾियो आहे। हिननि चयो त 3 ॾींहं अॻु बि साॻिया जवाबदार असांजे ज़मीन ते बीठल फसल खे लोड़े भेल कयो ऐं वरी अॼु ॿीहर जवाबदारनि हथियारनि ऐं लठियुनि सां हमिलो करे असांजे इमरान खे लठियूं हणी मरणी करे फसल भेल कयो आहे। हिननि SSP जैकमाबाद खे अपील कई त हमलावर जवाबदारनि खे गिरफ़्तार करे मथस केस दाख़िल करे इंसाफ़ कयो वञे, असांखे तहफ़ुज़ फराहम कयो वञे।